अस्सलाम वालेकुम दोस्तों। सजाउल खान ऐं कमाल खान यानी नवाब खान, हाजन प्रेमी यानी ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं हाजन प्रेमी ऐं असद कुरैशी जे अदाकारनि जे बारे ऐं लाला रफ़ीक इन्हनि जे नवे ड्रामनि जी एंट्री जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदासीं। इन्ही नंढड़े वीडियो में इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं तव्हांखे अॼु पूरी अपडेट ॾींदासीं। थी सघे त वीडियो खे लाइक कंदा ऐं उदासी टीवी खे सब्सक्राइब भी ज़रूरु कंदा। दोस्तों काफ़ी ॾींहंनि खां वठी कमेंट अचनि था लाला रफ़ीक जे बारे में, असद कुरैशी जे बारे में ऐं जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी जे बारे में ऐं हाजन प्रेमी जे बारे में। बाबा इहे कहिड़े ड्रामे में अचनि था, नए ड्रामे में ईंदा या न ईंदा, या पुराणे जेको ड्रामा हली रहिया आहिनि उन्हनि में एंट्री हणंदा या न। असगर जेको आहे चौधरी जे बारे में बि अचनि था कमेंट। दोस्तों तव्हांखे वाज़े करे ॿुधायां, हीअ नंढड़ी सिर्फ़ु वीडियो तव्हांजे लाइ जेको आहे ठाही आहे त तव्हांखे क्लियर करे ॿुधायां। दोस्तों जेका इहे चारे पंजे नाला मूं खयां आहिनि अदाकारनि जा, फ़िलहालु इन्हनि जी कहिड़े नवे ड्रामनि में बि अञा को नालो ज़ाहिर न आहे थियो ऐं जेका पुराणा हली रहिया आहिनि उन्हनि में बि इन्हनि अदाकारनि जो को नालो ज़ाहिर न आहे थियो। ऐं असांजी इहा ई कोशिशि आहे त पोइ अगरि कंहिंजो बि नालो आयो कंहिं अदाकार ड्रामे जो, कहिड़े ड्रामे में बि, इंशाअल्लाह सभ खां पहिरियां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं इन उदासी टीवी यूट्यूब चैनल ते। फ़िलहालु कहिड़े में ड्रामे में बि इन्हनि जी एंट्री न आहे, हिन टाइम ते एंट्री न आहे। अॻिते अची वई एंट्री त ज़रूरु तव्हांखे सभ खां पहिरियां ई असां ॿुधाईंदासीं ऐं तव्हांजी ग़लतफ़हमी थोरी दूरि करण जे लाइ नंढिड़ो वीडियो ठाहियोसीं। ऐं नवाब खान ऐं अहमद अली शेख बि